बॉलीवुड जूं केतिरियूं ई अहिड़ियूं हसीनाऊं आहिनि जिन कंहिं अदाकार बदिरां मशहूर क्रिकेटरनि खे पंहिंजो जीवन साथी चूंडियो ऐं शादी कई। हिकु जोड़ो सॼी ज़िंदगी गॾु रहियो त ॿिए जी शादी वधीक हली न सघी ऐं हिकु जोड़ो अहिड़ो हो जंहिं मिसाल क़ाइमु करे छॾियो। सारा अली ख़ान जी ॾाॾी शर्मिला टैगोर पंहिंजे दौर जे मशहूर क्रिकेटर मंसूर अली ख़ान खे दिलि ॾेई वेठी। हूअ आख़िरी साह ताईं संदसि गॾु रही। शर्मिला ऐं मंसूर अली ख़ान जा 3 ॿार आहिनि जिन में सैफ अली ख़ान बॉलीवुड जो मशहूर अदाकार आहे। ॿिन्ही जी मुलाक़ात हिकु दोस्त ज़रिए थी हुई ऐं जोड़े 27 डिसंबर 1969 ते शादी कई हुई। फिल्म चक दे इंडिया सां मशहूरी माणींदड़ अदाकारा सगारिका घाटके हिंदुस्तानी मुस्लमान क्रिकेटर ज़हीर ख़ान सां प्यार जो परणो कयो। ॿिन्ही जी शादी खे 5 साल गुज़री विया आहिनि। जोड़े नवंबर 2017 में शादी कई हुई। अदाकारा संगीता बिजलाणी कंहिं दौर में सलमान ख़ान सां बि लाॻापन में रही चुकी आहे, पर हुन 14 साल मशहूर क्रिकेटर मोहम्मद अज़हरुद्दीन जी ज़ाल बणिजी बि गुज़ारिया हुआ ऐं हाणे ॿई धार थी चुका आहिनि। ॿिन्ही में तलाक थी चुकी आहे। जोड़े जी मुलाक़ात 1985 में हिकु इश्तिहार जी शूटिंग दौरान थी हुई ऐं ॿिन्ही 1996 में शादी कई हुई। रीना राय जो प्यार बि सरहदूं पार करे वियो हो ऐं हुन 1983 में पाकिस्तान जे मशहूर क्रिकेटर मोहसिन ख़ान सां शादी कई हुई। शादीअ जे कुझु सालनि बाद ॿिन्ही विच में तलाक थी वई हुई। जोड़े जी हिकु धीउ आहे जंहिं जो नालो सनम आहे।